थियल जिरुया जो मुझा दोस्त अजीज ताज पोशी थी रही है मैदान करबला जे अंदर ताज पोशी थी रही है सो तो मुझे मदीने वाले वीर जे मस्जिद नबवी जे अंदर जले मुझे महबूब पंजी पेशानी सजदे में रखिया इमाम अली मकाम मथा पुठी मुबारक ने चढ़ी बैठो सुभान रब्बियल आला जी तस्बीह हलिया सौदो भी हलिया उन सौदे जी ताज पोशी मैदान करबला में थी रही है अजीजा ने मन अंदाजो लगा तो बीबी ज़ैनब मजा मासूम बचड़ा नहीं रही है मुझे अदा हिनन के मोकलियो आहे को भाव जो चवे तो मुझी भेण थी चवे त दातो जो बच्चो न वजे मुझो बच्चो वजे जो कायनात में एड़ी भेण आहे काल जेड़ी भेण ज़ैनब खुदा पैदा बेशक मुझे महबूब मुस्तफ़ा जी हिक हिक बचड़े जे कुर्बानी दे निहार तो जो अक्ल दंग रह जी विंदो और ई नारन ते गुजर करण वाला मां खुदा जे इज्जत जलाल जो कसम खड़ी तो जमा पांजे तन्हाई में कदे तसव्वुर यार करे तसव्वुर करबला करे कहे हिक खानदान जे कहे हिक फर्द जो तसव्वुर करे उन जे कुर्बानी के आडो रखी जिक्र दे ख्याल करे वेह इस्त उते जो ते वो सजो पस मंजर मोजो रब तो के दीदार कराए तो या न तो कराए रुकी मौलवी जे बातो बुधण जो शौकीन है मौलवी तो के छा बुधाइंदा मुंजा दोस्त अजीज अगर बुधण तो चाहिए दिसण तो चाहिए त पंहिंजे दिल के मुंजा दोस्त अजीज ये जिक्र करे करे करबला जो मैदान बना वो दिस त सोचे दिल में वो मंजर के तो जे हा जे करे तो के अकुल इजाजत दे त अकुल के पूछी सकी तो त जे करे कायदे आजम जी 45 पुरानी साल पुरानी फिल्म अज मुझे आडो हली सके थी त वो करबला जे मैदान जी उहा फिल्म मुझे आरो नथी हली सके जवाब दे बेशक 100 साल जी 50 साल जी फिल्म दुनिया जे साइंसदान जे ताकत सा अज हली सके थी त मुझे मदीने वाले घोट जे मोहब्बत सा छा ओहा 1400 साल पहले वो सजो मंजर तो जानो नथो अची सके तो पर दिल के तू तैयार कर त सही न तो दिल रुगी रखिया त महरम शरीफ अचे बटन मौलवी जो तकरीर बुधा बस एक किस्सो बुधा वाह सुभान अल्लाह बेशक भली गाल वा लेकिन याद रखी छे इन सीने के मदीनो बना त खबर पवे त करबला में थियो अजीजा ने मन करबला जे मैदान जे अंदर इमाम अली मकाम जे भेड़ पांजा बचड़ा बिना अल्लाह जे राह में कबूल पिया तवज्जो कर दुनिया सजी अल्लाह जे दरबार में घुर दिया लेकिन अज मुझो इमाम अली मकाम अल्लाह जे दरबार में सब कुछ दई करे फकत अल्लाह जी रजा घुरी रहो सुभान दुनिया नमाज पढ़ी घुर दिया अल्लाह ही दे मुझा मौला ही दे मगर इमाम अली मकाम अज सब कुछ दीदो थो वजे अजीजा ने मन हिकड़े मिनट ला तसव्वुर कर जो नालो शहजादो अली अकबर छा नालो अली अकबर वरी जो छा नालो शहजादो अली अकबर थैया न बुधो थई मुखे काई खबर ना है लेकिन मदीने जे सहाबा का पुछ त अली अकबर सोने जी सूरत मुझे रब महबूब मदीने वाले वीर जहड़ी बनाईया मां तो पूछा ओ कलमे पढ़न वाला मुसलमान तस्वीरों के ठाहींदो जवाब दे अल्लाह तस्वीरों ठाहण वालो मुझो खुदा हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा पेटन जे अंदर तस्वीरों ठाहण वालो मुझो खुदा जय इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे बचड़े जी तस्वीर मुझे महबूब जेड़ी बनाईया उन महबूब जेड़ी जय महबूब जे जुल्फन जा कसम रब कुरान में खड़दो मां तो खां तो पूछा खुदा जे वास्ते मुके ईमानदारी सा जवाब दे जैसा तू प्यार कदो है जैसा तो प्यार कदो है अगर उन जे शिकिल जड़ो तो के दुनिया जे कहते कुंड में मिले तो बुधा जान कुर्बान कदे या कौन कदे जवाब दे गाला गाला जवाब दे ओ अबू बकर जे रहन वारा तू बेवफा थी करे पांजे महबूब जे हम शिकिल सा प्यार कदवा
ॿुधाए त मुंहिंजो ख़ुदा शहज़ादे अली अकबर सां केतिरो प्यार कंदो हूंदो। उहो शहज़ादो अली अकबर मुझे इमाम आली मकाम जो बचड़ो, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो जवान बचड़ो, जेॾी महिल पंहिंजे मथड़े ते दिस्तार थो पाए। अल्लाह अकबर। कुर्बान तो उन्हनि अमड़नि जे मथां जेके जीजल अमड़ियूं तैयार करे मां तैयार कंदी आहे बचड़े खे त मुंहिंजो पुटु वञी शादी करे। मां तैयार कंदी आहे बचड़े खे त मुंहिंजो पुटु वञी ही कमु करे छे। लेकिन करबला जो वाहिद जीजल अमड़ियूं आहिनि जेके तैयार करे पंहिंजे बचड़नि खे मोकिलीनि थियूं त मुंहिंजे सुणे हुसैन ते अॼु जान कुर्बान करे छो त अल्लाह फरमायो दीन जी खिदमत कयो। छा जी खिदमत कयो? दीन जी खिदमत। कंहिंजी मदद कयो? दीन जी मदद कयो। दीन जी मदद करण जे लाइ हिकु हिकु जवान थींदो आहे। जेॾी महिल सोणे कासिम खोट जी वारी ईंदी आहे, अमड़ पंहिंजे बच्चे खे तैयार करे फरमाईंदी आहे, ओ बच्चा कासिम जी मुंहिंजी अम्मा टे नसीहतूं थी कये। घणियूं? टे नसीहतूं थी कये। टिनी नसीहतुनि ते अमल कजा। हा मुंहिंजी जीजल अम्मा पहिरीं नसीहत थी कई, बचड़ा जी मुंहिंजी अम्मा केॾा बि तीर लॻनी या नेज़ा लॻनी ज़ुबान सां हाय या हाय न कजा। पहिरीं नसीहत इमाम कासिम घोट खे पंहिंजी जीजल मां करे रही आहे, बचड़ा तीर लगनी या नेज़ा लगनी जुबान सा हा या है न कजा। इन करे मता दुश्मन समझे त सोने अली जो खून कमजोर थी रहियो आहे। ताकत कमजोर जी निशानिया हा मुझी जीजल अम्मा ये थींदो। बीवस नसीहत थी कई मुझा बचड़ा हा मुझी अम्मा केरो पुछे तारुफ करण जे ला त चजा मां सुने इमाम हुसैन जो गुलाम आहियां। नसीहत जी जल अम्मा पांजे मिठड़े बचड़े खे करे रही आ। ओ मुझा बचड़ा कासिम जी मुझी अम्मा तुझो नालो तुझे मां छा रखियो आ? अम्मा तो मुझो नालो कासिम रखियो आ। ओ मुझा बचड़ा यो तुझो नालो ये कौन रखियो आ? कासिम जी माना छा है? अम्मा तक़सीम थियण वारो। ओ मुझा बचड़ा हिन दिहाड़े के आदो रखियो करे तुझो नालो रखियो आ। हींअर वञी थो वापस न मोट जा दिल पर हुसैन जी आलो पाण के तक़सीम करे रब के राज़ी करे अच जा। ओ मुसलमानो ईमान सां गौर कयो। जॾहिं मां पंहिंजे बचड़े खे तैयार करे निकिरंदी आहे, बचड़ो तैयार थी अचे करे इमाम आली मकाम जे आॻो बीहंदो आहे। मुंहिंजा दिल पर चाचा इजाज़त ॾे मां तोखां थो पुछां ईमान वारा, जॾहिं भाउ जी निशानी हुजे ऐं चाचे जे आॻो हुजे दिल में छा हूंदो? सोच त सही। यकीन कर मुसलमान जॾहिं करबला जो मंज़र आलो थो कजे त दिल ऐं दिमाग़ साथ ही छॾे थो ॾे त ही सभु कुझु छा थी चुको हो। हे फरिश्ता हुया जेका सूरत इंसानी हुई, वरना काइनात में ईअं कॾहिं थियो ई कोन्हे को जो भाइटियो तयार थी अचे, चाचो उनखे विहारींदो आहे, तयार कंदो आहे, वाॻो झलींदो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पुठड़ीअ ते हथ हणी अल्लाह जे हवाले कंदो आहे। अल्लाह जे अर्श जे निहारे चवंदो आहे, मौला ओ मुंहिंजा मौला अली अकबर ॾिनो में क़बूल पवे, सुनो कासिम ॾिनो थमई मौला क़बूल पवे। ओॾा जेॾी महिल सुनो इमाम कासिम मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मैदान ज़ार में ईंदो आहे। उर्सुक नाले वॾो पहलवान वॾो पहलवान मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सभई गॾिजी था चवनि साम्हूं अली जो खून अची रहियो आहे, हसन सुणे जो खून अची रहियो आहे। इन जे मुक़ाबिले जे लाइ उर्सुक तोखां वधीक ॿियो कोई मौजूद न आहे। उर्सुक चवंदो आहे मां इन ॿार सां कहिड़ो मुक़ाबिलो कयां, इहा मुंहिंजी बेइज़ती आहे। मां पंहिंजे पुट खे थो मोकिलियां। हिकिड़ो हिकिड़ो पुट करे मोकिलींदो आहे। इमाम आली इमाम कासिम सुणो उनखे जनम रसीद कंदो आहे। जॾहिं उर्सुक साम्हूं ईंदो आहे, हिकिड़े मिंट जे लाइ गौर कजां। उर्सुक इमाम कासिम सां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुखातिब थी
करे पंहिंजो तारुफ़ कराईंदो आहे इमाम कासिम मुर्गंदो आहे मुर्गी करे पाण फरमाईंदो आहे तुंहिंजो जेतिरो बि तारुफ़ आहे मुंहिंजो हिकिड़ो तारुफ़ आहे त मुंहिंजो नालो कासिम आहे मां सुणे इमाम हुसैन जो ग़ुलाम अमर जी नसीहत ते अमल कंदे इमाम कासिम सुनो ऐलान कंदो आहे उर्ज़ुक चवंदो आहे वार कर इमाम कासिम सुनो कंद सां फरमाईंदो आहे न चवंदो आहे न असां आले रसूल आहियूं अॻिराई न कंदा आहियूं अॻिराई न कंदा आहियूं इजाज़त तोखे आहे वार करण तुंहिंजो कमु आहे दिफ़ा करण असांजो कमु आहे 14 बार उर्ज़ुक कंदो आहे हिकिड़ो बि न ॿ बि न टे बि न 14 बार उर्ज़ुक कंदो तमाम लश्कर ॾिसी रहियो आहे 14 बार इमाम कासिम नगारा बनाईंदो आहे जेॾी महिल इमाम कासिम सुणो हिकिड़ो बार कंदो आहे उर्ज़ुक जे विच खां त पाण त अधो अधु थी वेंदो आहे पर घोड़ो बि टुकड़ा टुकड़ा थी वेंदो जवाब दे ताकत ॾियण वारो केरु आहे जवाब दे मुझे अल्लाह ॻाल्हाए न जवाब दे मुझे अल्लाह मुझे महबूब जे बचड़न सां हिसाब न कर मुझे महबूब जे बचड़न सां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिसाब न कर ग़ुलामन में नालो गणा यादि रखी छॾ जॾहिं हबश जे शहर मां हबशी कुझु मदीने आया मुंहिंजो मदीने जो साईं पंहिंजे हथड़नि सां उन्हनि खे मानड़ियूं पियो खाराए किथों आया हबश मदीने पाक जे अंदर हबश खां कुछ माण्हू आया मुझे मदीने जे ताजदार पंहिंजे हथड़नि सां उन्हनि जी ख़िदमत करण शुरू कई सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी आका असांजा मां पीउ तो ता कुर्बान वञनि महबूब इजाज़त मिले असां ख़िदमत कयो इमाम अली मक़ाम जे नाले इमामुल अंबिया जो जवाब ॿुध मुझे मदीने जे मीर फरमायो हिननि जे बादशाह यानी हबश जे बादशाह मां मुस्तफा जे कासिद जी इज्जत कई हुई अॼु मां मुस्तफा उन जे मुल्क मां अचण वारे हर माण्हूअ जी मेहमानी करे रहियो आहियां और मुसलमान गौर कर जेको मदीने जो ताजदार पंहिंजे कासिद जे इज्जत करण वारे जे शहर जी इज्जत करे ॿुधा उहो मदीने जो घोट पंहिंजे महबूब करीम पंहिंजे बचड़नि जे आशिक़नि सां केतिरो प्यार कंदो हूंदो खुश नसीब आही जो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात तुंहिंजे अंदर में महबूब जे बचड़नि जो प्यार ॾिनो आहे मोहब्बत जो ज़रो ॾिनो आहे इश्क जो ज़रो ॾिनो आहे टाइम ज़ोरीअ सां गुज़रंदो तुंहिंजी बीहण कोन थो ॾे मां मैदान करबला जे अंदर अञा बीठो हां क़ुरान करीम जो ॿियूं आयतूं अञा अॻियो बीठो आहिनि अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो तव्हां छा जी मदद कयो मुंहिंजे दीन जी मदद कयो दीन केरु जो मुंहिंजो हुसैन सुभान अल्लाह गला दीन केरा सुनो हुसैन गला दीन केरा सुनो हुसैन दीन के उन वक्त जेके खतरात हुया तारीख जे आलो रखंदासीं त सॼो मामलो हिते गड़बड़ थी वेंदो टुटी वेंदो इन करे तारीख खे छॾे करे बस मां अॻिते वधां थोरो अॻिते वधां जॾहिं इमाम अली मक़ाम जा बचड़ा बि अल्लाह जे राह में कुर्बान थी विया ऐ मुसलमान हिकिड़े मिंट लाइ गौर कर हिक बचड़े खे तैयार करे मैदान में मोकिलण वारो मुंहिंजो हुसैन जॾहिं उहो पंहिंजो वजूद अल्लाह जे हवाले करे थो वरी उन खे पंहिंजे कुल्हड़नि ते खणी अचण वारो बि मुंहिंजो हुसैन अज़ीज़ अहिड़ी का दुनिया जी अम्मा थी न थी सघे जंहिं अहिड़ा बच्चा ॼणिया हुजनि वाह मुंहिंजा हुसैन लेकिन हिकिड़े मिंट लाइ निहार जॾहिं उहा घड़ी आई आहे मुंहिंजो इमाम आली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं ख़ुदि तयार थियो आहे बचड़नि खे तयार करे मुंहिंजो इमाम मोकिले रहियो आहे अॼु मुंहिंजो इमाम अली मक़ाम पंहिंजे दिल पर नाने जी दिस्तार पाईंदो आहे तलवार हथ में खणंदो आहे मुर्तजिज़ घोड़े ते जंहिं वक़्त में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सवार थींदो आहे हिकिड़े मिंट जे लाइ मुस्लमान गौर कर हिकु पंहिंजे ग़ुलाम जे घोड़े जी वाग वठी मोकिलण वारो मुंहिंजो दिल पर हुसैन
हिक हिक के खणी पंजे ख़ीमन में पहुंचाइण वारो मुंहिंजो हुसैन आहे। लेकिन अॼु जेॾी महिल मुंहिंजो दिल पर हुसैन तयार थी रहियो आहे, मुर्तजिज़ घोड़े ते सवार थी रहियो आहे, घोड़े जी वाग वठण लाइ ॿियो कोई मौजूद नाहे। ख़ीमन मां हिक भेण जंहिंजो नालो ज़ैनब आहे मौजूद आहे। अज़ीज़ा ने मन हिक भेण घोड़े जी वाग जे वठंदी आहे। जेॾी महिल भेण घोड़े जी वाग वठी पंहिंजे भाउ खे रवानो कंदी आहे, अंदाज़ो लगा त उन वक़्तु उन भेण जे अंदर ते छा गुज़रंदो हूंदो, अर्श खे कहिड़ियूं मयारियूं ॾींदी हूंदी, अर्श वारे खे छा चवंदी हूंदी, कीअं उन सां कलाम कंदी हूंदी। जेॾी महिल भेण इजाज़त ॾिनी आहे, लेकिन मुर्तजिज़ घोड़ो हलण जो नालो नथो वठे, कंध हेठि कयो बीठो आहे। इमाम अली मक़ाम छक था ॾियनि, घोड़ो नथो हले, वरी सक था ॾियनि, घोड़ो नथो हले। जलाली जवान लहंदो आहे, घोड़ो दाह कंदो आहे। ओ मुंहिंजा करीम रब, ओ मुंहिंजा मिठड़ा करीम रब, जीअं सुणे इस्माइल ते वहंदड़ कातीअ खे ताक़त ॾिनई, अॼु मूंखे बि ताक़त ॾे त मां दिल भर हुसैन सां ॻाल्हायां। उन्हनि जो सतायल न आहियां, बुखुनि जो घायल न आहियां, कंहिंजे हाल जे मथां परेशान न आहियां, लेकिन साम्हूं सकीन बीठी आहे, इशारो थी करे ओ मुर्तजिज़, जेसीं मां पंहिंजे दिल पर बाबा सां सीनो न मिलायां, तेसीं दीदे त कॾहिं बि मुआफ़ कान कंदी मैं। कंधड़े सां निहारे ख़ीमन जे तरफ़ उन मुर्तजिज़ घोड़े कथड़ो कयो आहे। इमाम अली मक़ाम निहारियो, केर सकीना चो मुंहिंजे महबूब जे बचड़े जे सीने ते आराम करण वारी। जंहिं वक़्त में मैदान कारज़ार मुकमिल थियो आहे, अज़ीज़ा ने मन वधीक हिम्मत नाहे तफ़सील सां बयान करण जी, ताक़त इंसान में नाहे। कारज़ार मुकमिल थियो आहे, अज़ीज़ा ने मन तवज्जह कजा। इमाम अली मक़ाम जंहिं वक़्त में ज़मीन ते अचनि था, मुर्तजिज़ घोड़े खां हेठि हर यज़ीदी डोड़े थो, तवज्जह सां ॿुधजा, हर यज़ीदी डोड़े थो त सिर्फ़ कलम मां कयां, इहो इनाम मूंखे मिले। पर जेॾी महिल मुंहिंजे दिल पर हुसैन जे चेहरे ते थो निहारे, उन चेहरे जे नूर जा शुआ ॾिसंदे टकी पोइते मोटी थो वञे। केतिरा ई आया मोटंदा विया, केतिरा ई आया मोटंदा विया। राज़ कहिड़ो आहे, इन राज़ जे मथां पर्दो खणण थो चाहियां। जेॾी महिल शिमरो पलीत आयो आहे, केरु जवाब ॾे? जंहिं वक़्त में शिमरो पलीत आयो आहे, खंजर हथ में कढी करे इमाम अली मक़ाम जे मथां वेही करे सिर्फ़ कलम करण थो चाहे। मुंहिंजे दिल पर हुसैन फरमायो, ओ पलीता, ओ पलीता, ज़रा पंहिंजी छातीअ खे त खोल, ज़रा पंहिंजा बटण त परे कर, त मां हुसैन पंहिंजे नाने नबी पाक जी उहा ॻाल्हि यादि करे सदक़त या रसूल अल्लाह चवां। शिमरो पुछंदो आहे कहिड़ी ॻाल्हि आहे? इमाम अली मक़ाम फरमायो, सतरि हुन जा बटण छिनंदा आहिनि। जेॾी महिल हुन जे छातीअ ते चिट्ठीअ जा निशान ॾिसी करे मुंहिंजे हुसैन मुर्कदे अर्श ते निहारे चयो, वाह मुंहिंजा महबूब सदक़त या रसूल अल्लाह, सच फरमायो तो त उहो अछनि चिटनि वारो कुतो हूंदो जेको मुंहिंजा हुसैन तुंहिंजे धड़के ससीअ खां धार कंदो। इल्मी नुकात ॻणाइण चाह त इते ॾींहं आधी थी वेंदी। हिकिड़े मिंट लाइ तव्हां खां थो पुछां, मदीने जे मीर सोणे हुसैन खे फरमायो त बचा तुंहिंजो जेको सिर कलम कंदो उन जूं निशानी वीह। हुज़ूर फरमायो, ॻाल्हि ॻाल्हाए हुज़ूर फरमायो, कोन ॿुधो अथव? चओ हुज़ूर फरमायो, मुंहिंजे आका फरमायो। केतिरा आया, कंहिंमें हिम्मत छो न पई थिए? चओ ख़ुदा न पियो चाहे। सोच कर, खुदा न पियो चाहे, खुदा न पियो चाहे। छो न पियो चाहे? खुदा उहो ई चाहींदो आहे जेको ज़ुबान मुस्तफ़ा मां निकिरंदो। याद रखी छॾ मुसलमान, खुदा जी चाहत उहा आहे जेका मुंहिंजे मुस्तफ़ा जी रज़ा आहे, मुंहिंजे मुस्तफ़ा जी रज़ा उहा आहे जेका मुंहिंजे रब जी रज़ा आहे। अज़ीज़ाने मन,
एतिरा ई आया त सिर कलम कयूं यज़ीद खां वॾो इनाम असां वठूं लेकिन कंहिंमें ताक़त न थी छो न थी मुंहिंजे मुस्तफ़ा जे पाक ज़ुबान जो निकिरी चुको हो त मुंहिंजा बच्चा हुसैन तुंहिंजो सिर कलम उहो कंदो जंहिंजे छातीअ ते हे अच्छा अच्छा दाग हूंदा हाणे जेसिताईं उहो नथो अचे ख़ुदा कंहिंखे इजाज़त ई कोन थो ॾे पोइ जेकॾहिं सिर कलम करण ताईं ख़ुदा पंहिंजे महबूब जे ॻाल्हि खे रखियो थो अचे त पोइ हीउ सॼो गज़ियो करबला जो मुंहिंजे मुस्तफ़ा जो सौदो न आहे त ॿियो छा जेकॾहिं थोरो अॻिते वधां त करबला जे मैदान मां जेको सैयद ज़ादो दुनिया ते बाक़ी सलामत रहियो उनजो नालो केरु ॿुधाईंदो इमाम ज़ैनुल आबिदीन ॻाल्हि उनजो नालो छा आहे इमाम ज़ैनुल आबिदीन इमाम ज़ैनुल आबिदीन जी असली नालो इमाम ज़ैनुल आबिदीन न आहे असली नालो अली बिन हुसैन अली बिन हुसैन असली नालो छा आहे अली बिन हुसैन असली नालो छा आहे अली बिन हुसैन अली बिन हुसैन बिन हुसैन ज़ैनुल आबिदीन कीअं पियो ज़ैन आबिदीन एतिरो इबादत गुज़ारा जो इबादत के भी मुझे सुने ज़ैनुल आबिदीन ते नाज़ा एतिरो इबादत गुज़ारा जो दुनिया जो नालो ही रखी छॾियो इबादत जी ज़ीनत इबादत जो सिंगार इबादत जे सिंगार जे करे अली बिन हुसैन के इमाम ज़ैनुल आबिदीन जे नाले सां सॼो वेंदो आहे अज़ीज़ देवल जेकॾहिं ईमानदारीअ सां थोरो सीनो कुशादो करे वेही त मां तोखां हिकिड़ो सवाल कयां जेकॾहिं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे रज़ा खां सवा अल्लाह कंहिंखे बि मुझे इमाम आली मकाम जो सिर कलम करण जी इजाजत नथो ॾे अली अकबर उम्र में नंढो आहे अली असगर उम्र में नंढो आहे कासिम सुणो उम्र में नंढो आहे उम्र में वॾो ज़ैनुल आबिदीन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ चओ त ख़ुदा नथो चाहे इन करे मुंहिंजो सुहिणो ज़ैनुल आबिदीन शहीद नथो थिए केरु नथो चाहे ख़ुदा नथो चाहे थोड़ो ॻाल्हाए ख़ुदा नथो केरु नथो चाहे ख़ुदा नथो ॻाल्हाए जेकॾहिं नाला ॻणाईंदो वञा अली अकबर जे अम्मा जो नालो छा आहे अली असगर जे अम्मा जो नालो छा आहे सुहिणे कासिम जे अम्मा जो नालो छा आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अली अकबर बि इमाम हुसैन जो पुटु आहे अली असगर बि इमाम हुसैन जो पुटु आहे इमाम ज़ैनुल आबिदीन बि इमाम हुसैन जो पुटु आहे लेकिन मां तवील वञण जे बजाय सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि कयां ओ अबू बकर में रहण वारो ग़यूर मुस्लमानो ईमान जे सलामतीअ सां इन ॻाल्हि खे ॿुधजा इमाम ज़ैनुल आबिदीन खे बचाइण वारो केरु आहे मुंहिंजो अल्लाह केरु अल्लाह रज़ा कंहिंजी आहे मदीने यादि रखी छॾ ख़ुदा जे हुक्म में मदीने वारे जी रज़ा मदीने वारे जी रज़ा में अल्लाह जो हुक्म शामिल हाल ख़ुदा मुस्तफ़ा खां जुदा न आहे मुस्तफ़ा ख़ुदा खां जुदा न आहे यादि रखी छॾ वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुव इल्ला वह्युन यूहा अल्लाह जी रज़ा मुस्तफ़ा जी रज़ा राज़ कहिड़ो आहे सॼी ख़बर आहे अॻिते हली छा थींदो क़यामत ते छा थींदो मुंहिंजे मुस्तफ़ा खे ॼाण आहे या न आहे जवाब बेशक बेशक जवाब ने मुझे मुस्तफ़ा के ॼाण आहे हर ॻाल्हि जो दलील अल्लाह जे क़ुरान मां ॾियण लाइ तयार हां दिलि चाहियो पियो कि दलीलनि ते ॻाल्हायां पर दोस्तनि जो असरार हुयो त कुझु घड़ियूं करबला जो ज़िक्र कयो वञे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे क़यामत ताईं जेको थींदो सभु कुझु अल्लाह इल्म अता करे छॾियो क़ुरान करीम जो दलील ॾेई हलां मां तोखां थो पुछां अल्लाह क़ुरान में फरमायो वला रतबियू वला याबिसिन इल्ला फी किताबिन मुबीन कुरान करीम में सब जिक्र है सुखिए जो भी जिक्र है साईं जो भी जिक्र है हाणे मूंखे जवाब ॾियो जवाब न ॾींदो मूंखे ॾुख रहिजी वेंदो कुरान जो ग़ैब कहिड़ो आहे
दुख इन ॻाल्हि जो थींदो आहे त उमिरि चहिन साल उमिरि अज़ीज़न गुज़श्त मिज़ाज तो अज़हाल तकलीफ़ गश्त उमिरि गुज़री वई आहे जलसा ॿुधंदे तक़रीरूं ॿुधंदे पर नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं बि कोन थियूं अचनि सबबु ख़बर अथव कहिड़ो आहे या त असां दिलि जे हुज़ूर सां न वेहंदा आहियूं जे वेहंदा आहियूं त असांजा ख़्याल अलाए किथे हूंदा आहिनि जवाब जो क़ुरान जो ग़ैब कहिड़ो आहे कोई चीज खणे या सभिनी जूं चीजूं हेठि रहंदियूं अज़ीज़ा ने मन इस्मा नज़र तो फेराया मूवी वारा छो तो मूवी फेराए त तारीख़ लिखे न त क़ुरान जो ग़ैब जॾहिं सवाल कयो त क़ुरान जो ग़ैब कहिड़ो आहे त पूरे खूबक जे जामे मस्जिद में वेठल जमायत मां कंहिं बि हथ न खयो जी अॼु तोखे सॼण साईं जो ग़ुलाम तो ॿुधाए मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उमिरि जे लाइ पको करे छॾिजां क़ुरान जो ग़ैब कहिड़ो आहे जो हुरूफ़ मुक़त्तिआत क़ुरान जो ग़ैब आहे गला गला कहिड़ो क़ुरान जो ग़ैब आहे गला गला क़ुरान जो ग़ैब कहिड़ो आहे अल्लाह जे ग़ैब ॾे तूं पोइ वञ पहिरीं क़ुरान जे ग़ैब जे मथां अच हुरूफ़ मुक़त्तिआत क़ुरान करीम जो ग़ैब आहे जेॾी महिल जिब्रील जेको क़ुरान करीम जे खणी अचण वारो आहे हुरूफ़ मुक़त्तिआत आणींदो आहे त उन्हनि जी माना ऐं मक़सद जी ख़बर जिब्राइल अमीन खे बि न हूंदी आहे जिब्राइल चवंदो आहे अलिफ मुंहिंजो मुस्तफ़ा फरमाईंदो आहे फ़हम तो समझी वयुसि जिब्राइल चवंदो लाम महबूब फरमायो फ़हम तो समझी वयुसि जिब्राइल चयो मीम मुस्तफ़ा करीम फरमायो फ़हम तो समझी वयुसि जिब्राइल चयो ज़ालिकल किताब ला रैब फीह मुझे मुस्तफ़ा ख़ामोशी अख्तियार कई यानी जंहिं इल्म जी ख़बर जिब्राइल खे न हुई मुझे मुस्तफ़ा फरमायो त उहा मां मुस्तफ़ा खे ख़बर आहे जिब्राइल खे ॿुधाइण चाहियो मतां तुंहिंजे दिलि में ख़्याल अचे मां पढ़ाइण वारो आहियां मां मुस्तफ़ा तो ॿुधाए तूं पढ़ाइण वारो नहीं तूं रुॻी पैगाम खणी अचण वारो आहे क़ुरान जो ग़ैब चाहे जो हुरूफ़ मुक़त्तिआत गला गला हुरूफ़ मुक़त्तिआत क़ुरान जो ग़ैब चाहे हुरूफ़ मुक़त्तिआत क़ुरान में हर शय जो ज़िक्र मौजूद आहे पोइ चाहे मुस्तफ़ा खां अल्लाह क़ुरान जो ग़ैब ही ॿुझो न रखियो न मुस्तफ़ा खां काइनात ॿुझी किथे जंहिं महबूब मुस्तफ़ा खां अल्लाह क़ुरान जो ग़ैब भी ॿुझो न रखियो उन महबूब खां ख़ुदा काइनात ॿुझी कीअं रखंदो महबूब खे सॼी ख़बर आहे पोइ मूंखे सादनि लफ़्ज़नि में चवण ॾे टाइम तुंहिंजो तमामु घणो वठी वियो आहे 11 बजे मूंखे बस करणी हुई लेकिन मूंखे मजबूर ही 2-3 मिंट ॾे मां तो तोखां घुरी थो 2-3 मिंट वठां त इमाम ज़ैनुल आबिदीन उनजे अमड़ जो नालो छा आहे बीबी शहरबान गला गला छा नालो आहे बीबी शहरबान ईमानदारी सां कुछ ॻाल्हियूं ॿुध ऐं सचाईअ सां क़बूल कर बीबी शहरबान नालो आहे इमाम ज़ैनुल आबिदीन जो ख़ुदा जी मर्ज़ी हुई सच त इहो आहे जे मुंहिंजो अल्लाह बचाइण चाहे हा मुंहिंजे सुहिणे अली अकबर घोट खे जंहिंजी शकिल मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मदीनो छॾींदो आहे त सहाबी रड़ियूं करे ॾाहूं कंदा आहिनि ऐं दिलबर अली अकबर तूं त न वञ तुंहिंजो चहिरो ॾिसी करे असां पंहिंजे महबूब जूं यादूं ताज़ो करे छॾींदा ख़ुदा जे कुदरत ॾे निहार उन महबूब जे हम शिकिल खे बि क़बूल फरमाईंदो आहे ज़िंदगी पकाया ताके फरमाईंदो आहे इमाम ज़ैनुल आबिदीन खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इते अची करे पंहिंजो अक़ीदो भी बयान कयां आशिकन ओशाकन जो अक़ीदो भी यादो रखां पोइ मर्ज़ी तुंहिंजी आहे ज़ोर ज़बरदस्ती नाहे सच क़बूल करी या न करी उहा मर्ज़ी तुंहिंजी आहे अज़ीज़ा ने मन बीबी इमाम ज़ैनुल आबिदीन बीबी शहरबानो जो बचड़ो आहे बीबी शहरबानो किथों जी आहे चौकी ईरान मुल्क जी आहे ॻाल्हि किथों जी आहे ईरान जे बादशाही घराणे जी आहे जेॾी महिल ईरान फतेह थियो आहे ॻाल्हि जेॾी महिल सादरा वेठा ॿारड़ी जा ॿुधो जेॾी महिल ईरान फतेह थियो आहे कंहिं फतेह कयो आहे चओ त अमीरुल मुमिनीन उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु ईरान फतेह कयो आहे ईरान फतेह थियो आहे शहरबानो बीबी ईरान जे ख़शाही ख़ानदान जी न्याणी
दुनिया कैदियाणी बणजी आई आ जेडी मल मस्जिद नबवी में आई आ जेडी मल कैदन के मस्जिद आंदो वियो शहरबानो सोनी के मस्जिद नबवी में आंदो वियो उन जे हुस्न के दिसी करे उन जे जमाल के दिसी करे सुने उमर फारूक के पंहिंजे मुशीरन नायबन मशवरो दिनो या अमीरुल मोमिनीन शाही खानदान जी न्याणिया हसीनो जमील न्याणिया पाक तैयब पाकीज़ा न्याणिया ओ सोना अमीरुल मोमिनीन असा जी दिल थी जवे त तवा जो वडड़ो पुत्र अब्दुल्लाह बिन उमर इन जी शादी उन सा करायो सोने अमीरुल मोमिनीन उमर फारूक जी आले रसूल सा अकीदत निहार इमाम हुसैन सा प्यार निहार पाण सभिनी जी गाल के बुधी करे हिकड़े पासे रखंदा हन सुने अली बिन मुर्तजा शेर खुदा जे खिदमत में मुंजा दोस्त अजीज पंजी तजवीज पेश करदा हन ओ सुना अली दुनिया जी सजे मुशीरन जो इरादो आ त शहरबानो जी शादी मुझे अब्दुल्लाह बिन उमर यानी मुझे पुत्र सासे पर मां उमर जी तमन्ना है एड़ी शहजादी जेका शाही खानदान जी आ त इन जे ला घोट भी शाही खानदान जो होण घुर्जे मुझे नजर में ओहो पियो ना है सभिनी का शाही खानदान जो बच्चो सुनो हुसैन मौजूदा अमीर उमर सुने तजवीज दिनिया अली बिन मुर्तजा शेर खुदा कबूल कइया मां तोखे कीअं चवां त निकाह जी दुआ कह कइया मां तोखे कीअं चवां त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ निकाह जा उहे जेके तमामु मामलात कहंदा कया एतिरो खोले बि न चवां बसि इहो हिकिड़ो जुमिलो चवां त असांजो ईमान यकीदो आहे अल्लाह जे ज़ात के ख़बर आहे मुंहिंजे मुस्तफ़ा के भी ख़बर आहे त मुंहिंजे उमर जे मथां आङुरियूं खंजंदियूं मुंहिंजे उमर जे शान जे मथां आङुरियूं खंजंदियूं अल्लाह जी रज़ा बि इन में महबूब जी रज़ा बि इन में सभिनी सैयदन साहबज़ादन मां शहज़ादन मां उनके खुदा बंदे कुदूस मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ज़िंदगी जी मोहलत अता फरमाए जेको बीबी शहरबानो जे वजूद मां आयो आहे सोने इमाम अली मक़ाम जो बचड़ो आहे ता क़यामत ताईं इन हक़ जो नारो लगंदो रहे जेतिरा भी दुनिया में सैयद ईंदा सभई ज़ैनुल आबिदीन जे पोयां हूंदा सभिनी खे ख़बर हूंदी त असांजे बाबे साईं जे अमर जो निकाह सोने उमर फारूक करायो हो खुदा जे कुदरत के कोई रोके नथो सके तू मां कुछ भी कयो कुछ नथा करे सघूं जीअं होॾे हज़ारे आया कंहिंखे जुरत नथी जो मुंहिंजे दिल पर हुसैन जो सिर कलम करे छो नथी जुरत जो खुदा जी रज़ा हुई चओ खुदा जी रज़ा न हुई मुंहिंजे मुस्तफ़ा जी रज़ा न हुई त पोइ हेॾे बि इहो फ़ैसिलो हक़ीक़त यकीन सां वञ त खुदा जी रज़ा न हुजे खुदा जी रज़ा हुजे हा त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ईअं कतन न थिए हा इन करे तोखे अर्ज़ु कंदुमि त सोने अली सां प्यार कंदे त जन्नत जे पासे में वेंदे न कंदे त थोको थी वेंदे लेकिन मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ भाकुर में सुतल अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं सोने उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ जेकॾहिं अंदर में न तूं कीनो ऐं कुपत रखंदे मां कुझु बि न चवंदुमि लेकिन एतिरो ज़रूरु चवंदुमि त पंहिंजे हाव ते हथ रख जेको न तुंहिंजे दोस्त सां दुश्मनी करे उहो तोखे प्यारो हूंदो या उनखां नफ़रत कंदे ख़ुदि फ़ैसिलो कर ऐं मूंखे जवाबु ॾे तोखां तो मां पुछां नादे अली मज़हर अजाइब तजिदहु अमनलक फिन नवाइब नादे अली आहे न अली करण वारा इहो वज़ीफ़ो पढ़ंदा हुन अली करण वारनि जो असां अली करण वारा ॻाल्हि असां अली करण वारा करे ॿुधा चओ अली करे मोमिन दिल ठठी पवंदे चओ सुनी अली करे मोमिन ठठी पवंदई दिल ठरी त मदीने दिल ठरी त मदीने बाग परी पवंदई अल्लाह परी पवंदई अली करे मोमिन दिल ठरी पवंदई अली कंदा हो ईमान ताज़ो थींदो आहे जवाब अली कंदा हो ईमान के कुवत मिलंदी आहे अली कंदा हो जन्नत जो खुशबू अखियुनि सां ॾिसंदा हो अज़ीज़ाने मन अली करण वारा हो यादि रखी छॾिजा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सुहिणो अली असां आशिक़नि जूं दाहूं ॿुधंदो बि आहे बेशक सुहिणो अली
असा आशिकन जो दाहो ॿुधंदो बि आहे आशिकन खे जवाब ॾींदो बि आहे सोने अलीअ खे अल्लाह पाक अता फरमाई आहे इहो मुंहिंजो बि अक़ीदो आहे इहो तुंहिंजो बि अक़ीदो आहे पोइ मां तोखां थो पुछां अलीअ खे उन शहर इल्म जो दरवाज़ो बनाइण वारो केरा जवाब दे जो मदीने जो ताजदार आ सुने अली में ताकत अज भी गुलामन जो मुश्किलां हल कंदो आ ॿुधाए त मदीने जे मीर में ताकत आहे या न आहे याद रखी छॾ जा अबू बकर उमर ते जे चीज थो खणी त याद रखी छॾ ईमान वारे खे त तूं रंजाई थो पर मदीने जे ताजदार खे बि रंजाए रहियो आहे हक़ीक़त में उन जे फ़ैसले खे नज़र अंदाज़ करे रहियो आहे साबित करे रहियो आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा जो फ़ैसलो ग़लत हो तूं साबित करे रहियो आहे हाणे तोखां थो पुछां जंहिंजे दिल में ज़रे जे बराबर ख़्याल अचे त मुंहिंजे महबूब जो फ़ैसलो ग़लत आहे त जवाब ॾे उन जो ईमान बचंदो या ख़त्म थी वेंदो ईमान खे बचा सुणे अबू बकर सिद्दीक़ जी बेअदबी न कजा उमर फारूक जी बेअदबी न कजा उस्मान गनी जी बेअदबी न कजा आले रसूल सां प्यार कजा तुझो हिते भी बेड़ो पारा त हुते भी बेड़ो पारा सुभान अल्लाह अदा ही अजीज़ा ने मन टाइम तमाम घणो गुज़री चुको आहे ख़बर ई कान पई कलाक यू थी आहे मुंहिंजे ख्याल में 2 कलाक अचे वेझा थी विया अजीज़ दोस्तो क़ुरान करीम जो आयत या हिकिड़ी पढ़ियमि आयत याद अल्लाह फरमाए ऐं ईमान वारो कंहिंजी मदद कयो दीन जी थोड़ो ॻाल्हायो दीन जी इन तंसुरुल्लाह यंसुरुकुम वयुसब्बित अक़दामकुम अल्लाह जे ज़ात फरमायो मुझे दीन जी मदद कंदो मां तव्हांजी मदद कंदुसि मौला कीअं मदद कंदे मौला कीअं मदद कंदे रब थो चवे तुंहिंजा कदम साबित गाला गाला तुझा कदम साबित रखंदुसि यानी तोखे साबित कदमी अता फरमाईंदुसि साबित कदमी अता फरमाईंदुसि अॻिते थोरो क़ुरान ॾे निहार वल्लज़ीन कफ़रू पहिरीं आयत मां दीन कंहिंखे साबित कयो चओ सोणे इमाम अली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे चओ त दीन मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ात आहे अल्लाह जो पैगाम ज़ात मुस्तफ़ा इताअत मुस्तफ़ा में मौजूद आहे इताअत मुस्तफ़ा इताअत सुने हुसैन में मौजूद आहे इमाम अली मक़ाम सां प्यार करण वारो अल्लाह फरमाए ज़ालिक बिअन्न वल्लज़ीन कफ़रू ऐं जंहिं इनकार कयो छाजो इनकार कयो जो दीन जी मदद करण जो इनकार कयो रब तो फरमाए फतसलहुम व अदल अमालहुम मां अल्लाह जी ज़ात बाबरकात फतसलहुम उनखे निपूड़े छॾींदुसि उनखे बर्बाद करे छॾींदुसि उनखे तबाह करे छॾींदुसि व अदल अमालहुम उन जूं नेकियूं सभु चट करे छॾींदुसि गौर कर नेकियूं चट करे छॾींदुसि छाजे करे ज़ालिक बिअन्नहुम करिहू मा अंज़लल्लाह ये उहे आहिनि जेको मां अल्लाह नाज़िल कयो आहे जेको मां अल्लाह पैगाम मोकिलियो आहे उनखे क़बूल नथा कनि उनखां मुंहुं मोड़े था छॾीनि उनखां कराहत था कनि अल्लाह फरमाए फअहबत अमालहुम रुॻी इन हिकिड़े जुमिले ॾे निहार फअहबत अमालहुम रब तो चवे इन्हनि जूं नेकियूं मां अल्लाह ख़त्म करे छॾींदुसि नेकी केरु कंदो आहे ईमान वारो कंदो आहे या यहूदी कंदो आहे जल्द में जवाब ॾे ईमान वारो ईमान नेकी केरु कंदो आहे जो ईमान वारो कंदो आहे रब चवे थो नेकियूं बर्बाद करे छॾींदुसि नेकियूं कंहिंजूं बर्बाद थींदियूं आहिनि जो ईमान वारनि जूं ईमान वारो केरु आहे जे सुणे नबी ते कलमो पढ़ियो आहे अल्लाह फरमाए थो जेकॾहिं मुंहिंजे दीन खे क़बूल न कंदो यानी मुंहिंजे हुसैन खे क़बूल न कंदो मुंहिंजे दीन जी मदद न कंदो मुंहिंजे महबूब जे बचड़े जी मदद न कंदो कूफी थी करे साथ छॾे वेंदो यज़ीदी थी करे साथ छॾे वेंदो त मुंहिंजो बेनियाज़ रब थो फरमाए फअहबत अमालहुम तव्हांजूं निमाज़ूं तव्हांजे बूथ में तव्हांजूं तिलावतूं तव्हांजे बूथ में अल्लाह साबित करे काइनात खे ॿुधाए रहियो आहे नेकियूं उन जूं
कबूल कंदो हाँ जेको मुझे मुस्तफा जे बचड़न सां प्यार कंदो प्यार कंदासीं बेशक गल गल प्यार कंदासीं त पोइ दिल खोले ही बशैर मूंसां गॾु चो त मां उथां ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है अल्हम्दु के अपना तो ईमान भी हुसैनी है जो किरण नहीं देते अपने कंधों से जिनको जो किरण नहीं देते अपने कंधों से जिनको लगता है कि नबियों का सुल्तान भी हुसैनी है ये दिल भी हुसैनी चो 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 ये जान भी हुसैनी है आखिर में हदीसूं सनद सां पढ़ी घणी हदीसूं गाला गाला घणी हदीसूं हदीसूं सनद सां पढ़ा थो ऐं पहिरीं सनद ॿुध पोइ हदीस पहिरीं सनद ॿुध इमाम तिरमिज़ी साईं फरमायो त हीअ हदीस मूं ॿुधी नसर बिन अली खां नसर बिन अली फरमायो हीअ हदीस मूं ॿुधी जाफर बिन मुहम्मद खां जाफर बिन मुहम्मद फरमायो ये हदीस मूं ॿुधी पंहिंजे भाउ इमाम मूसा काज़िम खां इमाम मूसा काज़िम फरमायो ये हदीस मूं ॿुधी पंहिंजे पीउ इमाम जाफर सादिक खां इमाम जाफर सादिक फरमायो ये हदीस मूं ॿुधी पंहिंजे पीउ इमाम बाकर साईं खां इमाम बाकर साईं फरमायो ये हदीस मूं ॿुधी पंहिंजे बाबा इमाम ज़ैनुल आबिदीन खां इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो ये हदीस मूं ॿुधी पंहिंजे बाबे इमाम हुसैन खां इमाम हुसैन साईं फरमायो ये हदीस मूं ॿुधी पंहिंजे बाबा अली बिन अबी तालिब खां सुहिणे अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा फरमायो ये हदीस मूं ॿुधी इमामुल अंबिया सरदारुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सनद ॿुधई हदीस जी हाणे हदीस ॿुध मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मन अहब हाज़ईन इमाम हसन ऐं हुसैन हंज में वेठा गला गला काथे वेठा हंज में हिकड़े हंज में इमाम हसन हिकड़ीअ में इमाम हुसैन मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इशारो कंदे फरमायो मन अहब हाज़ईन तव्हां मां जेको बि माण्हू हिननि मुंहिंजे ॿिन्ही शहज़ादनि सां प्यार कंदो व अबाहुमा ऐं हिननि जे बाबे अलीउल मुर्तज़ा सां प्यार कंदो व उम्महुमा ऐं हिननि जी अमड़ फातिमा ज़हरा सां प्यार कंदो कान मई यौमल क़ियामह मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां उहो क़यामत जे दिहाड़े मां मुस्तफ़ा सां गॾु हूंदो हदीस जी सनद ॿुधई हाणे हिकु बाक़ी हदीस ॿुध बसि मां उथां थो उहा बि सनद सां थो ॿुधाई उन जी सनद जीअं हिन हदीस जी सनद पहिरीं ॿुधायमि त उन जी सनद बि मुंहिंजा दोस्त तोखे पहिरीं थो ॿुधायां इमाम तिरमिज़ी साईं फरमायो बसि हदीस पढ़ी 2 मिंटनि में मां उथां हदीस जो रावी कहिड़ा इमाम तिरमिज़ी गल गल इमाम तिरमिज़ी इमाम तिरमिज़ी साईं फरमायो
तही हदीस मु इमाम तिरमिजी साईं भी बयान कया हिन हदीस के ऐं हिन हदीस के इमाम सुयूती भी बयान कया। 3 नंबर ते हिन हदीस के मुस्तदरक हाकिम भी बयान कया। 4 नंबर ते हिन हदीस के अल्लामा तिबरी बयान कया। 5 नंबर ते हिन हदीस के मदारिजुन नबूवत वारे बयान कया। 6 नंबर ते रियाजुन नज़रा वारे बयान कया। 7 नंबर ते कंजुल अमार वारे बयान कया। 8 नंबर ते इब्ने असाकिर बयान कया। मुख्तसर 8 हवाला ॾिना अथम। हदीस ॿुधी त पढ़ा, बेशक बेशक हदीस ॿुधी त बेशक पढ़ा हदीस। मुझे आका मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला यजतमि हुब्ब हाज़िहिल अर्बअ इल्ला फी क़ल्बि मुमिनिन अबू बकर उमर उस्मान अली। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान फरमायो त कंहिंजे भी दिल में हिननि चैन जी गद मोहब्बत नथी थी सके। ला यजतमि हुब्ब हाज़िहिल अर्बअ, कंहिंजे भी दिल में हिननि चैन ॼणनि जी गद मोहब्बत नथी थी सके। इल्ला हा थी सके थी फी क़ल्बि मुमिन, मुझे मुस्तफ़ा फरमायो जेको मोमिन हूंदो उन जे दिल में मुझे अबू बकर उमर उस्मान अली जो प्यार मौजूद हूंदो। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह ताला मुझे चढ़ता नहीं कबूल फरमाए।